अरे खट्टी जा पुट तू खट्टी जा तुझी माँ खटियानी तुझो पीउ खटियानी मुंहिंजा अदा तू खट्टी खट्टी जो पुट थी करे हाणे मां मूरी पुट बसर खान बणिजी वियो आहे हाणे वरी सूबरो थी पियो आहे हाणे वरी चओ त क़ुर खे वठिजो अरे तू कीअं क़ुर पैदा थी पे तू त क़ुर जे पने जे बराबर बि कोन आहे असां क़ुर तां क़ुर्बान आहियूं तोखे ख़ुदा जो कसम सुन्नी कतई वोट कोन ॾींदा खबरदार खबरदार हो सुन्नियो मता पंहिंजो वोट हराम कयो अथव मता पंहिंजे वोट खे ज़ाया कयो अथव शरीयत मुहम्मदी मुताबिक़ वोट ॾिजो इन बेअदबनि खे वोट न ॾिजो छाजे करे ते गुस्ताखन बेअदब आहिनि इनखे चारे तव्हां मोकिलींदव हे हाणे साईं पिया चवनि तालिबान तालिबान अफ़गानिस्तान में कामयाब थिया आहिनि पाकिस्तान में बि असांजी हुकूमत कंदासीं असां त अचो त ख़बर पए इंशा अल्लाह ताला चइबो त काव मरी वियो जो लोलो तो हज ते वञे पाकिस्तान में सुन्नी अहिड़ा पादर हणंदो जो दुनिया ॾिसंदी इंशा अल्लाह तबारक व तआला ख़ुदा हिननि जो जनाज़ो कढंदो ऐं हिननि वारा तालिबान बि आया अमेरिका जा पिठू ॿियनि एजेंसियुनि जा गुलाम ॿियनि जे चवण ते वेहण वारा मुस्लमान खे वेढ़ाए तबाह ई बर्बाद कयो अथनि हे मुस्लमानी आहे रब करीम जी ज़ात बाबरकाश असांखे पनाह ॾे मुंहिंजा अदा ख़बरदार थिजो इहे बेअदब गुस्ताख अथव इहे वोट ॾियण जा हक़दार कोन अथव इजो तव्हां वटि आया कजी कुल्हे ते हाणे त असांखे वज़ीर आज़म साहिब खे सदर खे केतिरनि मिंट असांखे किताब निशान थी मिले क़ुर खे बि निशान जी ज़रूरत आहे न किताब क़ुर खयो अथे ऐं क़ुर बि ठपा घुरंदो आहे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए त मुंहिंजो क़ुर क़यामत ताईं क़ाइम आहे कुरान न को इलेक्शन में भी है कुरान करीम न को सूबाई में भी है न को कौमी में भी है कुरान जो कानून क़यामत ताईं जिंदाबाद अल्लाह ताला फरमाइदो वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरआन मा हुवा शिफ़ाउन व रहमतुल लिल मुमिनीन वला यज़ीदुज़ ज़ालिमीन इल्ला ख़सारा कुरान पाक मोमिन जे लाइ शिफ़ा है रहमत आहे ज़ालिमनि जे लाइ ख़सारो ई धोखो ई नुक़सान आहे इंशा अल्लाह तबारक व तआला कुरान हक़ वारनि जी हिमायत कंदो कुरान पाक खे सही माना में हक़ वारा सम्झनि था पिया इहे कुरान जे नाले वोट वठी सुभाणे चवंदई त कुरान थो चवे नबी हाज़िर नाज़िर नाहे कुरान थो चवे वलियनि खे ताक़त नाहे कुरान थो चवे कुब्बा ड्राहे छॾियो कुरान थो चवे जनाज़े खां पोइ दुआ न घुरो कुरान थो चवे चहल क़दमी न करायो कुरान थो चवे उर्स न कयो कुरान थो चवे यारी न कयो मुंहिंजा अदा कुरान जे नाले वोट वठंदा पर ॻाल्हियूं कुरान जे खिलाफ कंदा कुरान में लिखियल आहे त मुहम्मद हाज़िर नाज़िर आहे कुरान जे तालीम में साबित आहे त जॾहिं बि को दुआ घुरंदो आहे अल्लाह पाक उन जी दुआ क़बूल कंदो आहे जनाज़े खां पोइ दुआ घुर त बि ख़ुदा क़बूल करे तोखे कुरान जे नाले वोट वठी चवंदा त आज़ान खां अॻु में सलातो सलाम न पढ़जां कुरान थो चवे जॾहिं वणई तॾहिं पढ़ आज़ान खां अॻे पढ़ तोड़े पोइ पढ़ मां मनो कोन थो कयां ॿिए पहरी जो टाइम मुक़ररु आहे टे पहरीअ जो टाइम मुक़ररु आहे सांझीअ जो टाइम मुक़ररु आहे सोमणीअ जो टाइम मुक़ररु आहे फजर जो टाइम मुक़ररु आहे रमज़ान जा रोज़ा मुक़ररु हज जो ॾिहाड़ो मुक़ररु रब थो चए ॿियूं इबादतूं मुक़ररु पर अरबी मुहम्मद जो दुरूद जो टाइम ई कोन्हे दोस्तो अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो भाइरो हाणे सच ॿुधाइजो त ही सुभाणे क़ुर जे नाले वोट वठी ऐं मसल खे अहले सुन्नत व जमात खां बिगड़नि फेरनि त असां नाग खे खीर पीआरियोसीं हा या न कंहिंखे खीर पीआरियोसीं सुन्नी उम्मीदवार ॾिसो सुन्नी अक़ीदे जो आहे अहले सुन्नत जमात जो आहे जेकॾहिं तव्हांजे तक में को अल्लामा शाह अहमद नूरानी जे तक मुंहिंजा दोस्त जमात जो हुजे या को मसल के अहले सुन्नत जमात जो हुजे बरेलवी मसलक सां ताल्लुक़ रखे शियो बि न हुजे वहाबी बि न हुजे अहले हदीस बि न हुजे चकरालवी बि न हुजे दायो बि न हुजे त वोट जो हक़दार